गड़ी खेरो लग गोठ फकीर मोहम्मद नांगरेजो वटां बेगारी केनाल खे लगल गुजरल ॾींहुं घारे मुतासरीन जी पर घोड़ न थी सघी। खुलियल आसमान हेठि वेठल घर जो सभु सामान पानी में लुढ़ी वियो। हिन वक़्त ताईं तक जो को MPA-MNA न पहुतो आहे। सिर्फ़ आबपाशी खाते जे AC साहब ऐं SGO मुख्तियार अहमद शेख साहब नाले मातिर पहुची करे फोटो सेशन करे वापसि हलियो वियो, पर घारे मुतासरीन सां मिलण जी ज़हमत न समझी। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे घारे मुतासरीन चयो त हेॾी निटहण गर्मी में बरसी ॿार बचा वठी वलह ते वेठा आहियूं। जेके असांजा कखां घर अॼल हुआ से ड्रही पट थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं असांजा रोड रस्ता बहाल न थी सघिया ऐं ज़मीनी रस्तो शहर खां कटियल आहे। असांजी वाहुर कई वञे ऐं असांखे घर ठहिराए ॾिना वञनि, जीअं हिन निटहण गर्मी खां बचड़ा वठी छांव में वेही सघनि। हिन मौके ते वधीक ॻाल्हाईंदे चयो त MPA साहब जो को बि माण्हू न पहुतो आहे, न का राब्तो कयो वियो आहे। वोट वठण लाइ 50 गाॾियुनि सां ईंदा आहिनि ऐं हिन ॾुखी घड़ी में लड़ी कोन आयो आहे। रिपोर्ट जावेद लगारी, गड़ी खेरो।